मासी तव्हां मूंखां लिकायो, मूंखां एॾी नफ़रत। हुनखे नौरोज़ सां गॾु ॻोठु मोकिले छॾियई। न न, मूं हुनखे काथे मोकिलियो आहे? बसि वेंदे वेंदे फोन ते मूंखे ॿुधायो हुई। न टाए न मासी, न छो न टाईंदसि? वापसि थियण लाइ न पई चई सघेसि छा? मां त घणो ई चयोमांसि, पर हली वई। मोटण ॾेसि। छा मतिलबु आहे तुंहिंजो? मासी मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। हा ॿुधाए। जे फिज़ा वापसि अचे त हुन सां मुंहिंजी शादी कराए छॾ। हा पहिरियों फिज़ा राज़ी त थिए न। मां राज़ पैसा न निकाह सां ॿुधियल आहियां। चरियो न थी शायदि? चरियो त मां पहिरियां हुउसि। मासी जे ईअं न थियो त पोइ फिज़ा बि न राजे। भले पोइ मां वरी चढ़ा त चढ़ा। फिज़ा न रहंदी जो हिन जी बादशाही आहे। नौरोज़ सां गॾु पढ़ंदी आहीं? जी फुफी। मां तुंहिंजी फुफी? नौरोज़ जो फुफी माना मुंहिंजी फुफी? हा इहे बि आहे। हवेली केॾी सोहणी आहे, सुठी आहे, प्यारी आहे। हा इहे त बिल्कुलु आहे। हिन हवेलीअ में हवाऊं घटि लॻंदियूं आहिनि ऐं साह मुझंदो आहे। ला सम्झिस कान? इनखे न सम्झ त बहितर आहे। ये छोकिरी केरु आहे? अस्सलाम वालेकुम बाबा साईं। मां नौरोज़ जी क्लासमेट आहियां, फिज़ा। बाबा हा हा सम्झी वियुसि। हूअं बि सोरो बि पीउ जे आचार हूंदो आहे। जी बाबा साईं। हा ग़लति त कोन चयो न? छा दा? मूंखे ख़ुदि उहो सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे। ख़ैर त आहे बाबा साईं, तव्हांजो मूड ऑफ थो लॻे? न न, मुंहिंजो मूड ऑफ किथे आहे? मां त ॾाढो ख़ुशि आहियां, ख़ुशि। हिन छोकिरीअ पंहिंजो नालो फिज़ा ॿुधायो आहे न? जी जी बाबा साईं, फिज़ा आहे, मूंसां गॾु पढ़ंदी आहे। ॿुधायईं मूंखे, पर हाणे ॻाल्हि ॿुध। हितां खोट ताईं कुंवार थियण खां पोइ गॾिजी पढ़णु वञिजो। छा था चओ बाबा साईं? अदा त पंहिंजी वर्सी जो मालिक आहे, जेको वणेसि उहो चवे। बसि हाणे बसि, तूं त माठ कर। बाबा साईं प्लीज़, फिज़ा महिमान आहे, छा सोचींदी? छा वरी छा सोचींदी? जेको मूं सोचियो आहे उहो ई त सोचींदी न। पर बाबा साईं, पर फुटी आया न तुंहिंजा? हाँ मुंहिंजो फ़ैसिलो पत्थर ते लकीर हूंदो आहे। अफ़सोस आहे बाबा साईं, तव्हांजी अहिड़ी सोच ते। तसवर त मूं बि कोन कयो। तोखे ॾिसण खां पोइ मूं सोचियो, ऐं जेको मूं सोचियो आहे न उहो ई थींदो। मां रुॻो शहर मां मोटी जा ईअं ई कंदुसि, छो त जेका मां ॻाल्हि चवंदो आहे उहा ॻाल्हि पूरी करे पोइ साह पटींदो।
न कमदार न यूसुफ में एतिरी हिम्मत किथे आहे? आहे बाबा आहे, पाण खे संडी न बदिरां आसमान ते थो भाई। चवे छा थो? यूसुफ धमकी ॾींदो रेस ते हमले जी? कमदार कूड़ो, तू सचो। यार कमदार अहिड़ा बम हण जो वेसाव पई अचे। बाबा मथो फिरियल अथसि, असुल सरदार साईं खे त सम्झाए कोन थो। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो कमदार, सरकश ज़रूर आहे पर दीद अथसि, तो वांगुरु बिना दीदो न आहे। काथे अथसि दीद? जे माण्हूअ खे पंहिंजे पीउ माउ जो क़दुरु कोन्हे, ॿिए माण्हूअ जो कहिड़ो क़दुरु थींदसि? इहो खणी दुरुस्त आहे, पर जेकी ज़ट तूं पियो हणी न उहो नुक़सान ज़रूर कराई। अरे हा, चवे छा थो? मूंखे थो चई चाची हणे न तोॾी हणे कर। अरे वञ धक थो साए, मोला ॼण सम्झ में ॻाल्हि अचे थी न? हाँ तपी जो तो ये अखियूं न फोटाड़। हाणे ॿुधाए तवार तो वेहे जा वञे? वञे बाबा वञे, न त लठ हणी तूं न वारियो त मां न हिकु लठ सां वञे, हिकु लाज पहुचंदे। यार इहो त ॾाढो भलो, असुल मुंहिंजो भाड़ो बची पवंदो। अरे सुठो थी त जो भाड़ो बचाई। हाँ अरे बाबा मां त मिड़े ई तोखे चयो, तूं वरी जाई पाई में लठ पियो हणी। मथो कच्चो हिन जो मां थो कयां मासड़, कढांसि तो तुंहिंजी बि कसर ऐं पंहिंजी बि करायांसि तो बिना तोल जे डांस। अकुल सिखो यूसुफ, अकुल सिखो। हिते ऐं छा थो होठ करे पियो? हाँ साईं, तूं अकुल जा दरिया वाया आहिनि। अड़े ॾे ॻाल्हि त ॿुध, मां सरदार सां छो विढ़ंदुसि? पक तुंहिंजी शैतानगिरी आहे, तुंहिंजी। हा मूंखे कुझु बि थियो न, तूं ख़ुशीअ सां वेही न सघंदे कराईंदो सां बिना दोल जे डांस। हलिया मासड़? हा हलूं था। ॿुध कमदार ॿुध, यूसुफ जेको चवंदो आहे न उहो कंदो आहे। किथे करावई न फ़क़ीर बिना दोल जे डांस। ख़बर अथसि, हलिया। अरे मूंखे बि चंद्रिया जी ख़बर आहे। हा ॾिठो वेंदो। डांस मूंखे कराईंदा? अरे डांस त तव्हांखे मां कराईंदुसि, मां सो बि पंहिंजी शादीअ ते। हलिया हाणे मोतबर मूंसां मुंहुं मारी कर। अरे वन धक कदो साहिब, वन धक वॼाणे मोला। हलिया तूं मोतबर। नवाज़ जी मैडम। हुकुम कयो। मैडम बेरोज़गार आहियां। घणी तालीम अथव? मैडम सिर्फ़ 8 दर्जा। सिर्फ़ 8 दर्जा? मथे पढ़ी न सघियुसि, बाबा वफ़ात करे वियो। इन ई तालीम ते छा नौकरी मिलंदी? ड्राइवरी। अच्छा, मां SSP साहब सां ॻाल्हायां, ख़ाली जॻह हूंदी त हाज़िर। महिरबानी तव्हांजी मैडम। ऐं ॿियो त? ॿियो छा मैडम? कुझु चवणो हुयो। हुकुम करियो। मर वारे ॻोठ जो सलीम तव्हांजो दोस्त आहे न? जी मैडम, सलीम मुंहिंजो दोस्त आहे। छा थियो आहे उनखे? मैडम तव्हां परेशान न थियो, मूंखे पाण सलीम लाइ परेशानी थी वई आहे। वो भी काफ़ी टाइम खां मूंसां राब्तो कोन कयो अथई। पर हुनखे ईअं करिणो न हुयो अदा। मां मालूमात वठांसि थो, बहरहाल तव्हां दिलि जाए कजो। ठीकु आहे, पोइ तव्हां वर्दी ॾिजो। ठीकु आहे मैडम, हाँ हलां थो। जी सरदार साहब। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध, तो इन छोरे नवाज़ खे ऑफिस में अचणु छो ॾिनो? सरदार साहब, मुंहिंजी ऑफिस में हर को अची सघे थो। इन जो मतिलबु त जेके ॾोहारी आहिनि उहे बि तुंहिंजी ऑफिस में अची सघनि? कंहिंजे निरड़ ते लिखियलु न हूंदो त हू ॾोहारी आहे। इन छोरे मुंहिंजी कार ॿुधई, मुंहिंजी कार चोरी करे विकिरो करे छॾी आहे। तव्हां FIR दर्ज कराई? FIR उन ते तॾहिं दर्ज करायां
जॾहिं हू मूंखां ज़ोर थी वञे हा। अॼु सरेआम चयूं थो वञे मुंहिंजे हथां खोटिजी वेंदो, खोटिजी। अदा साईं जो त दिमाग़ ई ख़राब थी वियो आहे। को महिमान अचे थो, भली करण जे बजाए उनखे इज़ाए थो, उहो कहिड़ो तासुर खणी वेंदो। पुफी मां फिज़ा खे हाणे वापसि थो अचे। नौरोज़, फिज़ा जी दिलि आज़ारी त थी आहे न। पुफी मां हिनखे संभाले वेंदुसि। नौरोज़, फिज़ा जो इख़लाक़ ॾिस। मूंखे पुफी चयईं ऐं अदा साईं खे पंहिंजो बाबा चयईं। ऐं अदा साईं जूं त तो ॻाल्हियूं बि ॿुधियूं न। मूंखे को अरमान न आहे फुफी। हिन सरदाराणी सोच जो बि कहिड़ो कसूर। फिज़ा, इहा त तुंहिंजी वॾाइप ऐं सहब आहे, पर जेको बि कुझु थियो उहो ग़लति त थियो न। ग़लति, इंतिहाई ग़लति। बाबा साईं त मूंखे फिज़ा जी नज़रुनि में ई किराए छॾियो पुफी। न न नौरोज़, असांजो रिश्तो को आम न आहे। रिश्ता कॾहिं कॾहिं संगरनि खां बि सगारा हूंदा आहिनि। बसि हल त हितां हलूं। फिज़ा, फसल ऐं बाग़ त घुमंदा वञो। घुमण त घणो कुझु आयोसि, पर बाबा वायूं बताल करे छॾियो। न चवीसि बाबा, पीअर त इहे न आहिनि हूंदा। जो वण जुड़े जिनसी सो वण सही कनि। शाह अब्दुल लतीफ़ साईं ग़लति त कोन चयो। फिज़ा तो त अॼु ख़रीद करे छॾ। ख़रीद त तो कयो आहे नौरोज़। हेॾो कुर्ब, हेॾो चाह ऐं बर्दाश्त, सो बि सरदार जे पुट वटि, इहो मुमकिन ई न आहे। फिज़ा, नौरोज़ त ॾाढो सुठो ऐं हिन घर जो दादलो अथई। इन जी तोखे वधि में वधि पारत हुजे। पारत त हिनखे कयो न फुफी। साणे साणे रेसनदा रेसन छा थियो खुदू? छो थो सेकी? रेसा वॾे ते हमिलो थियो आहे ऐं उहो अस्पताल में आहे। छा? पुफी, मां हॉस्पिटल थो वञा। तव्हां परेशान न थियो, मां ॾिसां त छा थियो आहे। हाँ, टे कलाक इंतज़ारु कयो आहे। माज़रत, SSP साहब सां मीटिंग हुई, इन जे करे देरि थी वई। चांहि हलंदी या थधो? न, कुझु बि न। पक मासी सोणीअ चयो हूंदई, न त तूं अचण जहिड़ो काथे आहीं। अचां बि कोन, बसि कमु खणी आयुसि। ॿुधाए, कहिड़ो कमु आहे? इन लाइ हिकिड़ो शर्त आहे। शर्त? कहिड़ो शर्त? ॻाल्हि ॿुध, मूंखे कमज़ोर न सम्झंदीअ। मता तूं सम्झी त ऑफिसरी जे बावर ते मां तोखां डिॼी आयो। इहो तानो न ॾे, ॻाल्हि कर। ॻाल्हि ॿुध, काके सोजरे खे चओ त ज़मीन तां हथु खणे। जंहिं ते तुंहिंजो ऐं सरदार जो तकरार हले थो। हा, यूसुफ, असांजी त पाण में रिश्तेदारी आहे। तुंहिंजी ज़िदावत रिश्तनि खे कमज़ोर कयो आहे, जंहिंजो फ़ाइदो सरदार सरफराज़ थो वठे। ज़मीन त असुल में अबे जी आहे। हीअं था कयूं, तूं असांजे घर अच, बाबा जे रूबरू ॻाल्हियूं था कयूं। जे तुंहिंजी आहे त मां वाइदो थी करियां त बाबा खे मञाईंदसि। मुंहिंजी आहे, अॼु बि सुभाणे बि। मञियमि, बिल्कुलु मञियमि, पर मुंहिंजी बि मन। हेलो जी जी, ASP सनम पई ॻाल्हायां। छा सरफराज़ ख़ान ते हमिलो थियो आहे? कंहिं? यूसुफ कयो आहे? पर यूसुफ त मुंहिंजे साम्हूं ऑफिस में वेठो आहे।
बचा थी वियुसि। डॉक्टरनि जो चवणु आहे त गाॾी में एयर बैग हुयो जंहिंजे करे जान बची विया। बाबा साईं ये मालिक जो महिरबानी जो बाबा रेस वॾो गाॾीअ में हुयो, जेकॾहिं ॿार हुजे न उन्हनि त हथियार जा मुंहुं असुल खोले छॾिया। अया मां यूसुफ खे न छॾिया। बाबा साईं असुल बम धक तो मांस बम धक वो ॼाणे बोला। कमदार कहिड़ी ख़बर इहो यूसुफ कयो आहे या कंहिं ॿिए कयो आहे? बाबा साईं बोताल जी ॿियो कंहिंसां दुश्मनी आहे? इहो यूसुफ जे वॾे बाबे साईं खे धमकियूं ॾिनियूं, इन को सवाइ ॿियो को थी नथो सघे। बाबा साईं खे रूबरू धमकियूं ॾिनई, इन ॻाल्हि जी तोखे पका? मूंखे त चयो न त सरदार साईं सुतल हूंदो हमेशह जे लाइ। कंहिंजे रूबरू चयईं? बाबा साईं बाहि तो मुराद अञा जीअर आहिनि, मुल्क छॾे कोन विया आहिनि। गमदार मूंखे त इहा साज़िश थी लॻे। साज़िश? बाबा साईं केरु कंदो साज़िश? बाप हाजिरा साज़िश कंदो आहे, कोई बि करे सघे थो। बाबा साईं चयो न ॿियो केरु कंदो? अला मां कंदुमि पंहिंजे बाबे साईं जे लाइ। मां न बाबा साईं न, इहो कॾहिं मूं ख़्वाब में बि न आहे सोचियो। बाबा साईं मां त चवां थो यूसुफ जे मथां NSC जे बदिरां FIR कटायो। FIR NC से अमल थींदो, तूं परेशान न थी। बाबा साईं NC में यूसुफ जो नालो लिखिरायो आहे, यूसुफ जो, ऐं ॿिया नामालूम। छो कयूं ईअं? सच चयो अथव, जेतिरो अखर वधीक पढ़ंदो ओतिरो ढिंजणो थींदो। बाबा मां त ASP सनम ने पूछण ॾिनी आहे। कमदार थोरो उमिरि में वॾो थी वियो आहे त तोखे चङी तरह ॿुधाए। मूंखे छा आहे बाबा साईं, पीउ तुंहिंजो आहे, जेका तुंहिंजी मर्ज़ी, जीअं दिलि चवई तीअं कर। तो दुआ कर त बाबा साईं होश में अची वञे, सभु कुझु ज़ाहिर थी वञे, पोइ जेको बि हूंदो न उनखे बख़्श न कबो। तो अकेली वेंदी आहे? जी टैक्सी कराए वेंदसि। पोइ मां ड्राइवर खे ञापो मोकिलियां त तोखे छॾे अची? ड्राइवर खे तव्हां बसि अस्पताल लाइ चओ, नौरोज़ खे ॿुधाए हली वेंदसि। इहे न कर फिज़ा, नाराज़गी जे लाइ माज़रत। मूंखे शर्मिंदा न कयो, नाराज़ न आहियां, मसइले जे करे हिते रहण बि मुनासिब न आहे। ठीकु आहे, सुणी अचे त मां हुनखे चवां थी। बिस्मिल्लाह साइण तो यादि कयो ऐं आउं अची वियसि। भला इहो ॿुधायो सरदार ॾे हलणो आहे छा अस्पताल पुछणु? न सोणी, मां होॾां न हलंदसि, तूं भले वञ। तूं ड्राइवर ॾे ञापो मोकिल त फिज़ा खे छॾे अचे। किथे? जिथे चवे। साइण तूं न हलंदीअ छा? इहो बि को सवाल आहे? साइण मूंखे पक हुई तूं न हलंदीअ। मूं ख़बर हूंदे मिड़ई तोखां ईअं सवाल कयो, छो जो सोणी चवंदी आहे सच, पोइ कंहिंखे वणे या न वणे। फिज़ा तूं तयारु थी वठ। मां तयारु आहियां पुफी। ठीकु आहे, तूं तयारु आहीं त सोणी फिज़ा खे छॾे अच। ठीकु आहे पुफी, हाणे आउं वञां थी। चलो अलाह ख़ैरु कंदो, ख़्यालु रखिजे पंहिंजो। हेलो, बेसाह बुत फिरंदो थो वतां। छा मतिलबु जानी? मां कुझु कोन सम्झियसि। मुंहिंजो साह हवेली में क़ैद आहे, बाक़ी मां त बोतो आहियां। नवाज़, मूंसां बि इहा ई हालत आहे। मूंखे सभु मालूम आहे साइण। बसि पंहिंजो ख़्यालु रखंदो कर, ऐं हर हाल में मूंखे तूं ई खपी। तो ॿुधायो, तॾहिं खां त पंहिंजो ख़्यालु रखां थो। हा, ख़ुदि सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे अदा खे। छा? नवाज़, जेतिरो बि थी सघे न त पंहिंजो ख़्यालु रखंदो कर। ज़िंदगी तव्हां क़ुर्बान साइण। पर साइण, सरदार पाण ई त अस्पताल में आहे। हा, इहे त आहे। हर माण्हू पंहिंजी नियत पाण ई लोड़ींदो आहे। ठीकु आहे, ओके ओके जने, ख़्यालु रखिजी पंहिंजो। जाबिर
सॼो कमु खिटली थी केतिरी मोहबत कंदो सनम साईं सां उन बि धोखो कयो हुन मूंसां हाणे कंहिंखे बि बख़्श कोन कंदुसि मां हाणे तूं होशियारी कजांइ जाबिर, न त पुलिस तो ते बि का करे सघे थी। पुलिस जी परवाह ढुॼणा कंदा आहिनि। जाबिर त हर रोज़ उन्हनि जी महिमानी खाईंदो आहे, छो त जाबिर जे ज़ुल्म खां चङा भला गोॾा खोड़े छॾींदा आहिनि। मुंहिंजी बि सभिनी ते नज़र आहे ऐं मूंखे उमेद आहे त हिकु न हिकु ॾींहुं मां हिन ॻोठ जो हाकिम ज़रूरु थींदुमि। पोइ ॾिसिजो तव्हां कि हीअं तो सभिनि खे चटणी कयां, असुलो बंधक करे छॾींदोमानि। बंधक यारे मौला जिन बि मुंहिंजे अरमाननि जो खून कयो आहे न, जब पाए थो आहे कंहिंखे बख़्श कोन कंदुमि, सभिनि खे बंधक कंदुसि। बंधक ऐं सनम साईं इन बि मुंहिंजी मोहबत खे निजात धोखो कयईं मूंसां, धोखो कयईं। चरी थी वई छा? इहे कीअं ॾींदुसि ज़मीन? अॼु ताईं यूसुफ विढ़ियो आहे जो हाणे विढ़ंदो। मूं ज़मीन ॾियण जी ॻाल्हि नाहे कई मां। तो न कई, यूसुफ त कई न। अॼु ताईं विढ़ा हाणे वरी निमाणो थी अची पहुतो आहे। एतिरी बि सादी न थी सनम। अम्मा, मां दुश्मनी ख़तम करण जी ॻाल्हि कई आहे। इहो अॻु में त कॾहिं कोन चयो हुई। खोड़ भेरा चयो हुयमि बाबा। सनम ॾिस, तूं पाण त कुझु बि न कयो, बहितर पीउ जी मिल्कियत तूं ॿियनि जे हवाले थी करीं। सॉरी अम्मा। इहो वरी छा आहे? सॉरी मना महाज़रत। न बाबा, अहिड़ी ॻाल्हि कान्हे, पर जेकॾहिं तो वटि अचे न त ख़ुदि तो जवाबु ॾेई छॾिजांसि। हा, हू तुंहिंजी ऑफिसरीअ खां दहल जी पोइ तो वटि आयो आहे। कॾहिं मूं सरदार जी गर्ज़ न कढी आहे त इन यूसुफ जी गर्ज़ छो कढां? ऐं हा, ॿुधो सम्झो, सरदार सां वञी विढ़ियो आहे। मामूली पुटु फतेह न बाबा, इहो ग़लति आहे। इहो तूं कीअं थी चवीं? जंहिं वक़्तु वारदात थी यूसुफ त मूं वटि वेठल हुयो। पछो अथई, कंहिंखे वरी छा कयो अथई? ख़ुदा खे ख़बर। मूंखे ऑफिस लाइ देरि पई थिए, मां हलां थी। माशाअल्लाह बाबा, ख़ैर सां। ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।